अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशन टगड़ा आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे मज़मून जा क़िस्म। मज़मून जे क़िस्मनि में पहिरियां अचे थो एडिटोरियल। एडिटोरियल अख़बार या कंहिं मैगज़ीन सां तालुक़ु रखे थो। एडिटोरियल कंहिं सियासी तौर समाजी मसइले ते लिखी सघिजे थो। एडिटोरियल डेस्क ते मौजूदु को बि फ़र्द लिखी सघे थो, पर उन फ़र्द जो नालो न ज़ाहिर कयो वेंदो। ॿिए नंबर ते आहे कालम। कालम एडिटोरियल जे बनिस्बत कुझु डिघो थींदो आहे। कालम माशरे जो को बि फ़र्द लिखी सघे थो। कालम जा जेके मौज़ू हूंदा आहिनि सियासी, समाजी, अदबी, थोरे शख़्सी मौज़ू थी सघनि था। कालम में कालम लिखंदड़ जो नालो लाज़मी ज़ाहिर कयो वेंदो। उन खां पोइ आहे फीचर ऐं कालम में फ़र्क़ु इहो आहे त फीचर जंहिं बि मौज़ू ते लिखियो वेंदो उन मौज़ू सां ठह कंदड़ तस्वीर लाज़मी लॻाई वेंदी। फीचर बि कंहिं बि सियासी समाजी मसइले ते लिखी सघिजे थो। फीचर खां पोइ आहे मक़ालो डिघो थींदो आहे। मक़ाले में जेका ॻाल्हि कबी आहे उहा दलील ऐं सबूतनि सां बयानु कबी आहे। मक़ाले में तहक़ीक़ जी ज़रूरत हूंदी आहे। मक़ाले में जेका ॻाल्हि तव्हां कंदव उहा बिना सबूत कोन कंदव। दलील खां सवाइ मक़ालो लिखी नथो सघिजे। आख़िर में मक़ाले जे में जितां तव्हां मवाद खयो हूंदो उन्हनि सभिनी किताबनि जा हवाला तव्हांखे ज़रूरु ॾियणा पवंदा। उन खां पोइ आहे मज़मून इंतिहाई सवली जेको आहे सिन्फ़ आहे। मज़मून प्राइमरी जो ॿार बि लिखी सघे थो त यूनिवर्सिटी जो प्रोफेसर बि लिखी सघे थो। जीअं प्राइमरी में उस्ताद चवंदा हुआ त बाबा ढगी ते मज़मून लिखो, स्कूल ते मज़मून लिखो, पंहिंजे घर ते मज़मून लिखो। त हाणे इहो तमामु जेको आहे आसान कमु आहे। मज़मून में तव्हां पंहिंजे राय जो इज़हार कंदा आहियो, पोइ उहा राय सही बि थी सघे थी ऐं ग़लति बि थी सघे थी। मज़मून जेको आहे डिघो कोन थींदो आहे। मज़मून जेको आहे मुख़्तसर थींदो आहे। आख़िर में आहे तनक़ीदी मज़मून। जॾहिं तव्हां कंहिं तख़लीक़ ते तनक़ीद कंदव ऐं उन ते कुझु लिखंदव त उहो मज़मून जेको हूंदो उहो तनक़ीदी मज़मून चइबो। नाविल ते, कंहिं कहाणी ते, कंहिं शाइर जे किताब ते जॾहिं तव्हां को तनक़ीद कंदव, तव्हां को मज़मून लिखंदव त उहो जेको हूंदो उहो तनक़ीदी मज़मून चइबो आहे।